चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी चयो आहे त असां त न चयो हो त इंट्रा पार्टी इलेक्शन न करायो, इंट्रा पार्टी चूंडूं कराई वञनि हा त समूरा मसला हल थी वञनि हा। चीफ जस्टिस काज़ी फाइज़ी फुल कोर्ट पारां मखसूस सीटुनि बाबति केस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾिना त अदालत ते हर शइ जो मलबो न विधो वञे। आज़ाद उम्मीदवार सुन्नी इत्तेहाद काउंसिल में न वञनि हा त पीटीआई जो केस सुठो हो। पीटीआई चई सघे हा त ही असांजा माण्हू आहिनि, सीटूं असांखे ॾियो। कहिड़ी दलील ते पीटीआई जो इहो मौक़िफ़ रद्द थिए हा। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स में चयो त सियासी जमायत खे चूंड निशान खां महरूम करणु समूरी तकरार जो सबबु बणिबो। चीफ जस्टिस जी सरबराही में सुप्रीम कोर्ट जी 13 रुकनी फुल कोर्ट मखसूस सीटुनि वारी केस जी ॿुधणी हलाई। जस्टिस मुनीब अख्तर रिमार्क्स में चयो त चूंड निशान जो मसइलो इलेक्शन कमीशन जो पंहिंजो पैदा कयल हो। इलेक्शन कमीशन उम्मीदवार खे आज़ादु करार ॾेई पंहिंजे पैदा कयल मसइले जो हल कढियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।